खैबर में खैर मोहम्मद बलाह की रिपोर्ट शामिल कंदासीं त जीअं सिंध तहरीक जे पैदल लॉन्ग मार्च खैबर पहुतो आहे। मार्च जो मक़सद मुतालबात गुम थियल क़ौमी कारकुन आज़ाद कया वञनि। अॻवान अनवर बुर्दी जी सिंध तहरीक लॉन्ग मार्च जे अॻवानी अनवर बुर्दी, फैज़ल वगड़, मीरजान सिंधी, बशीर बिरोही, यासीन लुंड, सैयद उज़ैर शाह, बशीर पंवर, जानी चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिन चयो त अॼु जीअं सिंध तहरीक तरफ़ां सिंध मां जबरी गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ मौसूम प्रिया कुमार जी बाज़ियाबी लाइ सिंध जे जबर ॾाढ असां जीअं सिंध तहरीक तरफ़ां हिन ज़ुल्म ख़िलाफ़ हैदराबाद खां लॉन्ग मार्च शुरू कयो आहे, जेको हैदराबाद प्रेस क्लब खां शुरू आहे भिटशा जे नगरी में भिटशा प्रेस क्लब ताईं हूंदो। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काफ़ी सालनि खां अयूब कांदड़ो, इंसाफ़ दायो, सोहेल भट्टी, सोबत खोसो, सर्वेच नुआणी, फैज़ मोहम्मद खोसो समेत क़ौमी कारकुन गुम कया विया आहिनि। हुन सां गॾु साफ़ी नसरुल्लाह गनानी शहीद जान मोहम्मद जे क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि, जॾहिं त प्रिया कुमारी बाज़ियाब न थी आहे। हिननि मुतालबो कयो त जेसीं ताईं मामले जो नोटिस नथो वरितो वञे एहतजाज जारी रहंदो।